नाज़रीन, तालिक़े क़ाज़ी अहमद जे नाराज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जालन जेके यूसी सईद कुंडो यूसी अहमद बुघियो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङे मुड़सनि ॻोठ फोटो ख़ान ज़रदारी में ज़रदारी ब्रूही लाशारी ॻोठ बाक़ी ज़रदारी ॻोठ रमज़ान ज़रदारी ॻोठ गुलाम हुसैन ज़रदारी ॻोठ लाल बख्श ब्रूही ॻोठ जुमो लाशारी मोहम्मद हुसैन ज़रदारी शौकत ज़रदारी शबीर अहमद ज़रदारी रुस्तम ज़रदारी नबन खान लाशारी मंसूर ब्रोही अली खान ब्रोही इमाम अली ज़रदारी जे चङे मुड़सनि NA 214 PS 40 जे चूंडियल नुमाइंदनि ऐं बल्दियाती इलेक्शन जे चेयरमैन काउंसलर खे वोट न ॾियण जो ऐलान कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था यूसुफ रिंची हिन रिपोर्ट में। बरसा गोठ फोटो खान ज़रदारी में इतने मुख्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि यूसी अहमद बुघियो जो ऐं यूसी सईद कुंडो जो जंहिंमें ज़रदारी बिरादरी आहे ब्रोही बिरादरी आहे लाशारी बिरादरी आहे मुख्तलिफ़ ॻोठ आहिनि ऐं तक़रीबन मुख्तलिफ़ ॻोठनि जा चङा मुड़स जेके हिन ते गॾु थिया आहिनि मुख्तलिफ़ ज़ातनि जा ते गॾु थिया आहिनि ब्रोही बिरादरी आहे मुख्तलिफ़ बिरादरियूं आहिनि जेको ॻोठ फोटो खान ज़रदारी में सभु बिरादरियूं गॾु थियूं आहिनि उन्हनि जो चवणु आहे त ईंदड़ इलेक्शन ये तक आहे NA 214 PS 40 जो चूंडियल नुमाइंदनि खे वोट न ॾींदा छाकाणि त इन्हनि जी जेका कारकर्दगी आहे इन्हनि जी ज़ीरो आहे छाकाणि त को बि तरक़ियाती कमु न थी ईंदड़ इलेक्शन में उन्हनि जो छा आहे राय अमल आहे उन्हनि खां पुछूं था। ॻोठ आहिनि यूसी सैद कंडे में बि यूसी अहमद बुघे में बि असांखे को बि कमु अॼु ताईं कोन मिलियो आहे। हितां जा वॾेरा जेके आहिनि न असां वटि ग़मी में अचनि न ख़ुशी में अचनि ऐं कंहिं बि को बि कमु असांजो कयो हुजे उहा निशान पाण जी कनि त असां हिकिड़ो बि कमु हिननि खे ॾिनो आहे उहे निशान कनि ॾिसनि असांजो जेको हींअर आहे बाइकाट आहे असां हिननि खे वोट कोन ॾींदासीं न न इन्हनि खे असां वोट ॾींदासीं कोन को। साईं ॾिसो न पंहिंजो वोट ॾियण जी ॻाल्हि आहे मेन शइ आहे तव्हां जेके असांजा चूंडियल नुमाइंदा उन्हनि खां पुछा कयो फोतगी ते आया आहिनि असां वटि को बि माण्हू असांजो न को ॾुख में न को सुख में न को का शइ में कोन वोट वठी था वञनि 5 साल गुम आहिनि। ज़रदारियुनि जा हिते 10 ॻोठ आहिनि तक़रीबन असांजी पंहिंजी ज़रदारियुनि जी बि अक्सरियत आहे उन खां पोइ पहाड़ीअ जेके ॿिया बिरादरियूं आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि सो इन जे करे मक़सदु हिते को बि नुमाइंदो असांजी सार संभाल लाइण जे लाइ तयारु न आहे न को ॾुख में को गॾु आहे न को सुख में गॾु आहे। बाक़ी पीपल्स पार्टी जा आहियूं पीपल्स पार्टी जे ई रहंदासीं बाक़ी हिन वारे असांजो बाइकाट आहे। साईं असां ज़रदारी बिरादरी जो हींअर इजलास घुरायो आहे रईस मोहम्मद हुसैन ज़रदारी जे ॻोठ में असांखे हितां जो जेका लोकल पीपल्स पार्टी जी इंतिज़ामिया आहे उन मुकमिल असांखे नज़रअंदाज़ कयो आहे न असांखे को हींअर BD में को असांखे का सीट ॾिनी अथनि न असांखे कुझु चयो अथनि न असांजा को कमकार ई अॼु ताईं थिया आहिनि भले चूंडियल नुमाइंदनि खां पुछाणो कयो वञे असां पीपल्स पार्टी जा पुराणा वर्कर आहियूं न न असां को बि पंहिंजे तक जो मक़ामी MNA MPA असां वटि न कॾहिं लड़ी आयो आहे न असां कॾहिं को माशाल्लाह उन्हनि को कॾहिं बिल्कुलु नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हींअर ॻोठ फोटो खान ज़रदारी में मौजूदु आहियां हिते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा नेकबर्द आहिनि जंहिंमें ज़रदारी आहिनि लाशारी आहिनि ब्रोही आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा चङा मुड़स हिते मौजूदु आहिनि यूसी अहमद बुघे यूसी सईद कुंडो जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि जा चङा मुड़स हिते मौजूदु आहिनि उन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां जेकी नामज़द कयल जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि खे हिननि वोट ॾेई कामयाबु कयो आहे पर इन 5 सालनि में न इन्हनि खे को तरक़ियाती कमु मिलियो आहे न रोड मिलियो आहे न रस्तो मिलियो आहे जंहिंजे करे इहे सख़्तु परेशानियुनि जो चवणु आहे ईंदड़ इलेक्शन में आज़माइननि खे कोन आज़माईंदा इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे ई वोट कोन ॾींदा छाकाणि 5 सालनि में इन्हनि न MP ॾिठो आहे न MNA ॾिठो आहे जंहिंखां बि इन्हनि चयो आहे त इन्हनि खे मायूसी इन्हनि जी छाइजी वई आहिनि। कैमरामैन अहमद रिन सां गॾु न्यूज़ रिपोर्टर यूसुफ।